पीटी जो प्रोड्यूसर अल्ताफ सुमर साहब निज़ाम असांजो सोशल वर्कर हारून जमाली साहब तमामु प्यारो दोस्त सारनि सुमर जी वॾी महिरबानी कि अॼु असांखे ख़ासि महिमान नसीब सुमर साहब खे वठी आया दावत असांजी क़बूल कयूं। अचूं था असां सोशल वेलफेयर जी 11 साल कया कीअं असां 10 साल जो सफ़र कढियो आहे। सोचां कोन थो कि 10 साल मां केतिरा प्रोग्राम कया हूंदा। वो तबसुम साहब चवंदो आहे प्रोग्राम ख़तमु कोन थियो आहे त ॿियो मैसेज ठही पहुचंदो आहे ऐं एतिरा प्रोग्राम आगे कयासीं। जंहिं सोशल वेलफेयर मुख़्तसिर मां छो ठाहीसीं जंहिंमें असांजो अब्दुल भाई साहब वेठो आहे असां हदीशा जो पर्सन हुयो त या का वेलफेयर ठाहिजे त उन में कमु कयूं। असांखे जेका तकलीफ़ ॿ टे पहुतियूं हिकु त गवर्नमेंट स्कूल जे ॿारनि जी हौसले अफ़ज़ाई करणी थिए। ॿियो जॾहिं असां अस्पताल में वञूं पिया त उते कुझु तकलीफ़ूं महसूसु थियूं। टियों जेका असां सोचियो त असांजो अदाकार शफ़ीमोहन शाह नूर लाशारी याकूब शकिया एॾा वॾा अदाकार कंहिं उन्हनि खे यादि कोन कयो या असांजा वॾा जेका अदीब आहे उन्हनि जा सुबुह शाम या किताब जी मोहतूं तमामु घटि महसूसु थिए थियूं या हिननि वॾनि जा नाला छो न सचल कोठी इहे प्रोग्राम। पहिरियों प्रोग्राम अब्दुल वहाब हुयो जेको कयोसीं मिशन लतीफ़। ॿियो प्रोग्राम हुयो सचल सरमस ते कयोसीं। उन खां पोइ गवर्नमेंट जे ॿारनि खे अवार्ड ॾिनासीं अब्दुल वहाब। जॾहिं शेख अयाज़ जो मां प्रोग्राम थो कयां अयाज़ शेख जे पुटु चयो त मां ॾिसो तव्हांजे बादशाह जो प्रोग्राम त कयूं शेख अयाज़ त अब्दुल गफ़ार तबसुम चयो त मोन्स अयाज़ सां तव्हां ॻाल्हायो ॾिसो ॿिए बि कयो त मां ॾिसो शेख अयाज़ ते प्रोग्राम त कयूं त चई केरु थो कयो शेख अब्दुल वहाब चई बाबा का वेलफेयर हुजे मां सी समाजी कारकुन अब्दुल वहाब थी न का वेलफेयर छा। उन वक़्त में मां अब्दुल गफ़ार तबसुम ऐं शम्स लहदी सां पुछियो त साईं मां वेलफेयर थिया त नाला कुझु ॾियो त शम्स लहदी जो ॾिनो न पवंदो साईं जो जू जो नंबर तबसुम साईं ॿियाईंदो पोइ फ़ोन कई कुझु वक़्तु मूंखे छॾ त मां ॿुधायां तेसि ताईं मंसूर लाशाही आहे साईं हेडमास्टर उन ॾे बसि नाला 10-15 नाला लिखी ॾिनी। पोइ तबसुम ऐं शम्स लहदी चयो त तूं लॻी गामूं सां चाढ़ ऐं लिख नालो ई सच सोशल वेलफेयर ऐं उहा सच सोशल वेलफेयर जीअं साईं चयो त मां वञी करे इनाम अब्बास खे मुंहिंजो लिख सच सोशल वेलफेयर लेटर बीठा आहे। पोइ असां शेख अयाज़ जो प्रोग्राम कयोसीं जंहिंमें शम्स लहदी जेको आहे अदा हुनजी ऐं ख़ासि महिमान निसार हुयो ऐं साईं बेदल मुर्शिद साहब। पोइ असां प्रोग्राम पोइ सच सोशल वेलफेयर प्रोग्राम एॾा प्रोग्राम जो गवर्नमेंट जे स्कूलनि में तव्हां वञो त कंहिं वटि यूनिफॉर्म न आहे त कॾहिं कंहिं वटि कॉपी न आहे कॾहिं कंहिं वटि पेंसिल न आहे। ॾाढो ॾुख थींदो आहे त असां पंहिंजे औलाद खे जेकॾहिं कॉपी वठी था ॾियूं 10 पेज इहा तव्हांखे 5.5 रुपए पवंदी। जेका 10 रुपया कॉपी जेका तव्हांखे दुकान ते मिले 5.5 6.5 रुपया। पेंसिल जंहिं वक़्तु मूं पेनूं वटि थिए पेंसिल पर पैकेट जेका 35 रुपए या उन्हनि खे यूनिफॉर्म जेको मुंहिंजे वस में हो उहो मूंखे गवर्नमेंट जे ॿारनि खे अवार्ड जेतिरो मुंहिंजे वस में पोइ मां अवार्ड उन्हनि खे अदा ॾिना जंहिंमें कासिम थियो फतेह मोहम्मद गुफ़र साईं बेदल मसूद साहब हफ़ीज़ कुंभर ऐं अब्दुल गफ़ार तबसुम अली बाबा जा माना फतेह मोहम्मद गुफ़र नंढनि ॿारनि खे शागिर्दनि खे बि अवार्ड जेके मुंहिंजे आया उहे सभु वॾियूं शख़्सियतूं सचल कोट में आहिनि। इहो सचल कोट खे इज़ाद आहे वॾियूं शख़्सियतूं ऐं केतिरी वॾी जे शागिर्दनि खे अवार्ड ॾियो MP MLA खे कॾहिं कोन कयो त तव्हां अली बाबा ते सो शम्स लहदी इतलाही असांजो बाबा बेदल मुर्शिद साईं तव्हां बि अवार्ड ॾियो भई इहे अवार्ड सिफ़ारिश कंहिंखे कोन कयासीं। हेड मास्टर वेंदासीं नाला मूंखे ॾे त मुंहिंजो नालो को बि न हो पंहिंजे इंसाफ़ जेको तुंहिंजो शागिर्द फस्ट पोर्शन हुजे उनजो मूंखे नालो ॾे सिफ़ारिश को बि नालो खपे। जेकॾहिं अवार्ड अदीबनि खे साफ़ खे ॾिनासीं त बि असां वेठासीं
डॉक्टर शेख मां कफा तबसुम बोलो सिलसिले की वेंदासीं सया 10 एवार्ड ॾींदासीं कंहिंखे ॾिया उन वक़्तु असां ताज़ुम कयो साईं बेदल मसूद साहब गुलसन कलमती ऐं फतेह मोहम्मद मुफ़त ए नाला असां जो कयासीं 4 साल 5 साल असां एवार्ड हिन साल असां एवार्ड छो कोन ॾिना त हा एवार्ड जेके असांजा साईं बेदल साहब वॾो वेठो आहे माना वठण लाइ के तयारु हाँ जेकर मां चवंद चना किला था कि मां एजाज के दिया एजाज मूंखे दी फेसबुक ॿुधाए थो मां एजाज के एवार्ड ॾिनो आहे एजाज मूंखे थो 2 साल खां पोइ एजाज हिकु एवार्ड मूं एजाज खां वरितो 5 वरितमांसि साईं मुंहिंजा दोस्तनि 5 खे एवार्ड ॾिने इन जे करे एवार्ड उन्हनि खे ॾियो जेके जंहिंजी मनता हुजे बिला से कई मिसकी छोड़ रहे यार शादी को प्यार खुदा जो कसम जिन कहते हैं कि याद में क्यों पर मां बोली तो कितने सर्वे से जावल के कहीं याद बोल अली बाबा जो मां प्रोग्राम जने बेहू दो प्रोग्राम कयो कि 25 संजय वटा 3 ॾींहं लागी तो सिंधी टीवी हला तो मां 25 के चो मुझे वाला प्रोग्राम वाला जो सिंधी दला बची अली बाबा के कहीं याद बेदल मुसा बैठो सिराज मेमन आर्ट कौंसिल में 3 ॾींहंनि खां पोइ